पीरे तरीकत रहबर शरीयत पीर सैयद मोहम्मद बरेल जिलानी दामत बरकातुहुल आलिया के मुबारकबाद तो पेश कयां जो इमाम हुसैन आली मकाम जो हे अज यादगार मल्हाए करे सुन्नत जमात जो कंधु मथे कयो नता मनवरी विराए छड़ियो वा कम अदा थी तो नबी साईं जे मिलाद जो प्रोग्राम अल सुन्नत वल जमात वारा कराइंदा ने बियो न कराइंदा आहिनि के थोड़ो गाल्हायो मणी 15-20 मिनट बाकी आई वई कानर को गाल्हायो तो अल्लाह खुश कंदुव दस्तगीर जी दुआ थी शाबाश वरी जेडी मल जो न्याज पाक जो टाइम होचे थो त माण्हू चवन था तो हो बड़ फकीर वारा आहिन हाणे हुननि जो ठीको बा उहे कंदा आहिन सुन्नी न्याज कनी कोन ॻाल्हायो ओ अदा मवाली हे हुसैन वारी दाढ़ी भी सुञाण यदीदी दाढ़ी भी सुञाण नथो ॻाल्हाए कुछ तो मोट दे ये न कर नवाब शाह जी जमात जो माखा पूछे तो मां तव्हां जमात जो उते केड़ा हवाला दी शाबाश कुछ मोट जो 15 मिनट 20 मिनट बस ठीक है हाने हेडे नजर कजो वरी जेडी मल जो अचे थो पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारे सखी लजपाल जो वारो एदो जवान जो नालो वरतो तम फिलहाल ते लेथड़ियूं पाई हा खबर न थई जा पीर जो पीर केड़ा तमा असा कीर थींदा यूं भिटाई भिटता ता कयस त तू पीरन जो बादशाह आई पीरन जो बरम अल्लाह लगु लतीफ चए कुछ निहार जुन रब्बो बगदादी बादशाह रखो फला शेख शरफ जो असा मजबर हम सो कम गिलानी काटिए जेको सुभान अल्लाह जे शेर ते न चवंदो उन के पीरन जो पीर पुजंदो मां फकीर कुछ न चवंदो यो ठीक हो ना आवे तव्हां के भी मुबारक हुजे जो तव्हां इमाम हुसैन आली मकाम जे हिन प्रोग्राम खे अची कामयाब कयो वा अल्लाह तव्हां के कब्र में क़यामत में इन्ही साईं जी शफाअत नसीब अता फरमाईंदो यो एजो सखी थव हुसैन जो दुश्मनन के भी खुदा जो कसम एड़ियूं अताऊं कयई जो अकुलो हेरा बुधाया तो अगते हला पर ये न चवंदा कयो मुर्शिद जा अदब वारा मुरीद भी हुंदा थव थोड़ो समझो बेअदब भी मुरीद हुंदा थव पर मुर्शिद जी रखाए कुरान मथे ते त निगाह उन ते हुंदी याद रखो मुर्शिद जे चमन आखण में हुजे ए ॻाल्हायो नथा हाणे साईं हे मस्जिद ठराइया अदा हेॾे ॾिस लाउडन खे पोइ ॾिस हेॾे ॾिस हे मस्जिद ठही आहे न वई जो फर्ज़ वञी पढ़ण त अब्दु छिंद दादा दो थी गा अल्लाह उलही ठराइंदो ॻाल्हायो अल्लाह वसीले ज़रिए सां कम कंदो आहे अल्लाह साईं तोखे दौलत छो ॾिनी आहे इन्हीअ करे ॾिनी अथई जो तूं मुचन कमन जे ख़ैरन कमन में विझो त क़यामत में ज़ख़ीरो करे रखाए हाणे चवण जो सवाब मांखे मिलंदो बाक़ी मदरसो मस्जिद ॾिसी रहिया आहियो साईं मिस्कीन अथव गरीब अथव दिल जो त सखी आहे पर साईं जा
या बाह बेली थियो इथे उहे दस्तगीर बादशाह पीर जा अश्क पैदा थींदा जो खुदा जो कसम खणी दो ॻाल्हि कयां त रात जो ख़्वाब में जे साईं जी मदद कयव त बगदाद वारो पाण अची मुबारकबाद पेश कंदो शाबाश अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो आबाद कंदो बाक़ी रही ॻाल्हि त स्टेज ते सैयद सवोरा शाह नवारा ख़ास करे मुंहिंजी सुञाण पीर तरीक़त रहबर शरीयत पीर सैयद मोहम्मद हसन अली शाह जिलानी ताला उमरुहु दामत वरखातुहुर आलिया स्टेज ते वेठल मुंहिंजो साईं मूंखे बस दिल में घर करे वियो पीर सैयद सुनो साईं मोहम्मद गोस मोहम्मद शाह दामत बरकातुहुल आलिया पीर सैयद मोहम्मद इस्माइल अली शाह जिलानी दामत बरकातुहुल आलिया अञा हिकिड़ो साईं आहे पीर सैयद गाजी अहमद शाह जिलानी दामत बरकातुहुल आलिया ऐं जिलानी ब्रादरान ऐं स्टेज ते वेठल ॿिया उलमा किराम मुफाज़ किराम सैयद सादात व ब्रादरान इस्लाम हाणे मां शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मुंहिंजे हिस्से में इमाम हुसैन आली मक़ाम जो ज़िक्र आयो ॻाल्हियूं साईं उन्हीअ जूं ई कबियूं ॿियो न हेॾे वञिबो न होॾे वञिबो इंशाअल्लाह ताला तव्हांखे इमाम पाक जा मां फज़ाइल ॿुधाईंदुसि पोइ जेकॾहिं रब वरी मूंखे ताक़त ॾिनी त वरी मसाइबनि जे तरफ़ बि